अस्सलामुअलैकुम ता ॾिसंदड़ दोस्तन के असां रे जो कोइन व्लॉग में भलीकार जियां तेन वक्त में मौजूद हाँ बलोचिस्तान खुशदार ज़ीदी इलाको खुशदार ज़िले एक तमाम खूबसूरत इलाको है। इतने एक मशहूर दरगाह वा सैयद शाह कमाल जीलानी तो इन साईं रोज़ो ता दोस्तन के विज़िट करे पो ही जो इलाको आ इन इलाके तक खूबसूरती दसंदासीं। मूसां गॾु कुछ दोस्त भी आहिनि। हेॾां मुझो मारोट माशूक अली, हेॾां सेठ महबूब अली, हेॾां मुझो पिरी प्यारो दोस्त वहीद। तो हींअर हलूं था दरगाह साइड अंदर तव्हांखे साईं शाह कमाल जीलानी रोज़ो विज़िट कराए पोइ इंशाल्लाह ज़ीदी इलाको तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं ऐं उम्मीद कंदासीं व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। ही जेको बुज़ुर्ग आहे ही ज़ीदी ऐं खुशदार जो तमाम मशहूर दरगाह वा हज़रत शाह कमाल जीलानी ही जगह साईं मुर्शिद आ। इन साईं जो भी जो ताल्लुक़ हुआ तो वो भी असां सिंध नेक शरीफ जीलानी ख़ानदान में है। या साईं मकबरो साईं रोज़ो दोस्तों ये दो ज़ीदी खूबसूरती जेके इन तव्हां ॾिसी था सघो। सौन जे तादाद में जेके इन मवेशी इन वो चरी रहिया आहिनि। गऊं बकरी ज़ीदी हेॾां हुन धनार सिंधी वीचारनि खे ॻाल्हाइण कोन ईंदो आहे फिर कीअं था ॻाल्हाइनि। बाक़ी माशाल्लाह सीन जेके इन तमाम खूबसूरत ज़बरदस्त सीन इन। ही जो तव्हां रोड ॾिसी था सघो ही जो रोड आ ही असांजो सिंध बलोचिस्तान हाईवे आ खुशदार खां शहदाद कोट ताईं। तो ही रस्तो वंगू जे साइड वञे थो जो तव्हां पहिरें व्लॉग में ॾिठो हूंदो खुशदार वंगू खां खुशदार ताईं। तो माशाल्लाह तमाम ज़बरदस्त सीन नज़ारा आहिनि। जो सिज आ वो इन वक्त असांजे सिंध वांगुरु हिते भी मौसम तमाम गर्म आ। हेॾां सेठ महबूब कीअं लॻई खुशदार? माशाल्लाह जबरदस्त इलाको आहे माशाल्लाह। असां दोस्तन के चऊं था त बलोचिस्तान जो एक बार चक्कर लगाइन। असां आया आहियूं पहिरों दफ़ो लेकिन असांखे वॾो मज़ो आयो आहे सुकून अची वियो सम्झो था। ही जेको आहे बलोचिस्तान जा मशहूर इलाका आहिनि ज़ीदी जेको आया आहियूं अल्हम्दुलिल्लाह असांखे सफ़ा ईअं सुठो लॻो नज़ारा वीआईपी यार असांजे वक्त में जेको तो मौसम थोरो ख़राब आ मौसम गर्म आ जो ॾींहं में तपिश उहा बाक़ाइदा जेका असांजी सिंध में गर्मी हुई उहा आहे गर्मी आ। न त जेको बलोचिस्तान जेको तो थधो रहंदो आहे सिंध खां 100 गुना जेको हितां जो मौसम सही आ। पर हिन वक्त ॿियों टियों ॾींहं बाक़ाइदा जेको मौसम आहे उहा तमामु गरम सख़्त गर्मी आ। तो हेॾां वरी असांजो ॿियो प्यारो दोस्त वहीद अली वहीद जो साईं अबाणो ॾाॾाणो जेको आहे थी ॻोठ इलाको आहे ज़ीदी। वहीद सुठो इलाको आहे तव्हांखे त वणी हूंदो। असांखे त ॾाढो वणियो। असांखे तूं ई वणे थो असांजो पंहिंजो शहर आहे पंहिंजो मुल्क आहे माशाल्लाह सुठो इलाको आहे। हेॾां हे वीचारा आहिनि धनार दोस्त छा हाल आहे? छा हाल आहे? ख़ुशि आहे खैर आहे तबियत सही आहे? सिंधी ॻाल्हाए सघींदो न? न सघींदो कुछ थोड़ा भी न। ये वीचारा माल चारे रहिया आहिनि लजीदा थियनि। हिननि जो बि ॾोह न आहे जेको असांजी ॿोली मट हिननि जी ॿोली मट। तो हींअर वधीक दोस्तो हलूं था ज़ीदी जेका भी खूबसूरती आहे वो तव्हां दोस्तनि सां शेयर कयूं था। हिते जेके नयूं दरियाऊं वो
बरसात जेके आहिनि तो उहे घटि पिया आहिनि, इन चकर नयूं जेके आहिनि उहे मुकमल ख़ाली आहिनि। तो अॻिते जेको आहिनि तो उहे पाणी या डैम ऐं कुझु जान ते पाणी बि आहे, पर मौसम गरम जे करे जेको आहे त असांजी दिलि कान थी चए इन साइड वञण ते। तो वधीक वरी बि इनशाला ज़ीदी जेका ख़ूबसूरती आहे तव्हां दोस्तनि खे मुकमल ॾसंदासीं। हेॾो आहे दोस्तो असांजो मामो अब्दुल करीम। हींअर मामे जो ॻोठ ते आया आहियूं। गर्मी जेका वातू आहे तव्हां असांजी हालत ॾिसी था सघो, तमामु तेज़ गर्मी आहे बलूचिस्तान में बि। ऐं छोकिरा जेके आहिनि उहे प्रोग्राम कंदा व्यंजन जो, मामे हिते बोर लॻल आहे। मामो अब्दुल करीम, मामा छा हाल आहे? तबियत सही आहे? हीउ अथव असांजो मामो अब्दुल करीम। तो हींअर इन जी बोर लॻल आहे बनियुनि जो बि उहो तव्हांखे विज़िट कराईंदासीं। हिते माशाल्लाह जेका सब्ज़ी आहे उहो बलूचिस्तान में जाम थींदो आहे, जंहिंमें वाङण, टमाटा, भिंडी, खीरो ऐं कहिड़े कहिड़े क़िस्म जा मां हिते फसल हर शइ थिए थो भाउ, वरी बि हिते वाङण थिए थो, भिंडी कच्ची हर शइ आहे हिते है न। तो उहो बि हली तव्हां दोस्तनि खे ॾसूं था। फ़िलहालु व्यंजन जो प्रोग्राम आहे बोर ते, गर्मी जेका उहो तव्हां ॾिसी था सघो। जेका हिते गर्मी उहा तक़रीबन 45-46 हिन वक़्तु जेका सेंटीग्रेड आहे खुशदार में। तो अलार्म करे असांजी सिंध में त अञा तमामु घणी गर्मी हूंदी। तो हींअर व्यंजन प्रोग्राम करे पोइ मुख़्तलिफ़ हिन इलाइक़े जी ख़ूबसूरती तव्हां दोस्तनि खे ॾसंदासीं। हेॾो दोस्तो माशाल्लाह टमाटे जेको आहे फसल आहे, टमाटे सां गॾु वाङण बि पोखल आहे, ऐं हेॾो सूरजमुखी ऐं माशाल्लाह ज़ीदी जेको इलाइक़ो आहे न तमामु ख़ूबसूरत सरसब्ज़ इलाइक़ो आहे। हिन ज़ीदी में ख़ासि करे जेको आहे उहो सब्ज़ी जो फसल जाम कयो वेंदो आहे। ऐं हेॾां अथव अंगूर जा वण, उहो छा ॿूटा आहिनि अंगूर जा, त उहो बि तव्हां दोस्तनि खे ॾसूं था। ऐं मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त वहीद अली जो जेको आहे त हीअ तमामु वेझा माइट आहिनि, उन्हनि जूं इहे बनियूं आहिनि। ऐं हीअ उन्हनि जो जेको आहे त ईअं सम्झो त बैठक आहे जिथे ही टमाटा या ॿियूं जेके फसलूं हूंदियूं आहिनि सब्जियूं उहे चूंडे वरी उन्हनि खे ॿाहिरि शहरनि जे साइड सप्लाई कंदा आहिनि। त उहे बि हली तव्हां दोस्तनि खे ॾसूं था। फ़िलहालु हेॾा हूंदव अंगूर, हीअ अथव अंगूर, हीअ जेके तव्हां ॾिसो था हीअ अथव अंगूर। ऐं हीअ तूत कहिड़ा वण आहिनि, मिठो आहे कच्चा आहिनि न, कच्चा आहिनि। तो सीन घणा आहिनि, वधीक हलूं था अंदरि जेके आहिनि तो टमाटनि जी छांडी करे रहिया आहिनि। ऐं कुझु दोस्त आहिनि, उन दोस्तनि सां बि तव्हांखे मिलंदा आहियूं। तो हेॾो असांजो ॿियो प्यारो दोस्त महबूब अली, तव्हां हिनखे मुंहिंजो कंहिं न कंहिं व्लॉग में ॾिठो हूंदो। छा हाल आहे महबूब अली? तबियत सही अथई? तो हींअर महबूब जे इलाइक़े में आयल हूं ऐं ज़ीदी में। ऐं हींअर तूं बलोचिस्तान असांखे कहिड़ा टूर कराईंदे, कहिड़ा इलाइक़ा साइड ॾसंदे? उहो वरी छा आहे मम्मा जो घर? मम्म त न आहिनि हुते? हा
तो उम्मीद कंदासीं अॼोको असांजो व्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक कयो ऐं इंशाल्लाह सुभाणे जेको आहे उहो मां हितां खां वठी खोड़ी ऐं भल्लों पिक बलोचिस्तान खुशदा जो तमामु हिकु पिकनिक पॉइंट आहे। तो राति पंहिंजी हिते स्टे कंदासीं सुबुह जो हितां इंशाल्लाह तव्हांखे भल्लों ऐं खोड़ी जो व्लॉग ॾिसंदासीं। उम्मीद कंदासीं व्लॉग बि तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो।